ज़हर ज़िंदगी कमाल खान ज़मीन जो कम कीअं पियो हले ऐं फसल कीअं थियो आहे? अदासे मूंखां वधीक इन बारे में तव्हां बहितर ॼाणींदा हूंदो। कमदार ते चए पियो त कमाल खान ज़मीननि जो कमु संभाले वरितो आहे ऐं तव्हां वरी चओ था त मूंखे ॼाण ई नाहे। बाबा इहो सोचियो अथव जॾहिं न अदा इस्पताल मां वापसि मोटंदो ऐं हुनखे ख़बर पए त मीरा जी शादी थी वई आहे त हुन ते छा गुज़रंदी? अम्मा कुझु वक़्त लाइ ॾुखारो रहंदो, पोइ पंहिंजो पाण खे संभाले वठंदो। पुट कलसूम जो निकाह हालार सां थियल आहे, जॾहिं हुते तलाक ई न आहे थी पोइ ॿिए हंधि रिश्तो कीअं ॾींदा? बाबा कलसूम खे हालार खां तलाक कराइण को वॾो मसइलो न आहे। असुल मसइलो आहे ओठे खां रिश्तो घुरण जो। लाली तूं अदीअ खे वठी कुंवार जे रूप में तयारु कर। ओठे वारा निकाह जे लाइ केॾी महिल बि अची सघनि था। अदा इहो अव्हां जो आख़िरी फ़ैसिलो आहे। मुंहिंजी भेण मां ओठे वारनि को लिखराए वठंदुसि। जेकर लुकमान तुंहिंजे मथां ज़ुल्म थो करे विढ़े थो तोसां त मां तोखे घर वापसि अची विहारे सघां थो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।